नाज़रीन, हैदराबाद वासण नारी माहौलियाती गदलाण घटाइण लाइ प्लास्टिक बदिरां काठ इस्तेमाल थियल कपड़े ऐं ॿिए मटीरियल मां शयूं तैयार करे थी, जंहिंमां थींदड़ आमदनी जो ज़रूरतमंद में विरहाए छॾे थी। उन हवाले से पेश आहे नसीर शना जी रिपोर्ट। हैदराबाद की नारी मुर्क लाड़िक माहौलियाती गदलाण के घटाइण वास्ते एक नए आइडिया ते कम कर रही है। मुर्क लाड़िक एक इदारो कायम करे उन जे प्लेटफॉर्म तां थेलिन के इस्तेमाल के रोकण ऐं माहौल के प्लास्टिक का पाक बनाने लाइ कम कर रही है। हुआ प्लास्टिक में तैयार थींदड़ शयुनि जे मुतबादिल तौर ठिकर जा थाम, कपड़न में ठहियल बैग्स ऐं बूटन वारियूं कुंडियूं ठाहे पाण विकिरो करे माण्हुनि खे प्लास्टिक के नुक़साननि ऐं उन्हनि खां माहौल के पाक बनाइण लाइ आगाही पिण ॾिए थी। मुर्क लाड़िक विकिरो कयल सामान मां हासिल थींदड़ मुनाफ़े जा पैसा ग़रीब ऐं ज़रूरतमंद माण्हुनि में विराए छॾे थी। उन खां सवाइ मुर्क लाड़िक वणकारी जी वाध वीज लाइ मुख़्तलिफ़ मुल्की तोड़े आलमी तंज़ीमुनि खे मुफ़्त बूटा पिण फराम करे थी। हाणे जेका रीसेंट फ्लड आया उन में माण्हुनि जी डेथ, उन्हनि जी लाइवलीहुड के नुक़सानु पहुतो ऐं उन्हनि जा घर तबाह थी विया। इन्हनि सभिनि शयुनि मूंखे ॾाढो इंस्पायर कयो ऐं मां उन इंस्पिरेशन में हिकिड़ो स्टार्टअप स्टार्ट कयो आहे इको ड्रिवन जे नाले सां। असांजे स्टार्टअप जो मक़सदु इहो आहे त असां क्लाइमेट एक्शन ते कमु कयूं ऐं सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स खे प्रमोट कयूं पाकिस्तान लेवल ते। असांजे प्रोडक्ट्स असांजे हिन इको ड्रिवन स्टार्टअप में डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि, डिफरेंट कैटेगरीज़ आहिनि। असां बेसिकली प्लास्टिक खे रिड्यूस कयूं था, उन जी यूज़ेज खे डिस्करेज कयूं था ऐं असां उन जा अल्टरनेटिव्स ते कमु करे रहिया आहियूं। जीअं त बेम्बू जो वुड थी वियो, क्ले थी वियो, रिसाइकिल्ड क्लॉथ थी वियो, उन खां अलावा कुझु ॿियूं शयूं। ऐं असां ग्रीन पैकेजिंग ते बि कमु करे रहिया आहियूं ऐं असां प्लांटेशन ड्राइव में डिफरेंट नेशनल ऐं इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन सां कोलैबोरेट करे ऐं उन्हनि खे फ्री प्लांटेशन ड्राइव में हेल्प करे रहिया आहियूं, फ्री सीड्स प्रोवाइड करे। जेका प्रोडक्ट्स उन जी सेल मां जेको असांखे रेवेन्यू मिले थो या प्रॉफिट गेन्स असांखे रिसीव थियनि था, असां उनखे चैरिटी जे कमनि में लॻाए रहिया आहियूं। जीअं रिसेंटली असां कुझु ग़रीब माण्हुनि खे मेडिसिन्स प्रोवाइड कयूं आहिनि। उन खां अलावा असां उन्हनि खे फूड राशन ऐं जेका ऑर्फन ॿार आहिनि उन्हनि खे असां उन्हनि जी फीस ऐं उन्हनि जी स्टेशनरी ऐं बुक्स में स्पॉन्सर करे रहिया आहियूं। इहा हक़ीक़त आहे त माहौलियाती गदलाण ऐं वधंदड़ गर्मी पद सबबि हानिकार मौसमियाती तब्दीलियूं अची रहियूं आहिनि, जंहिं करे सिंध वासी बि ॿोॾुनि ऐं तूफ़ाननि जहिड़ियुनि आफ़तुनि जे मुंहं में आहिनि। मुर्क लाड़िक माहौलियाती गदलाण जे ख़ात्मे लाइ हिकु नंढड़ी कोशिश कई आहे। जेकॾहिं समाज ऐं सरकार साणस सहकार कनि त हीअ नंढड़ी कोशिश वॾे पैमाने ते तब्दीली आणे सघे थी।